असांजो ही जो स्कूल जेको आहे 2010 में जीअं फ्लड में जेको आहे ज़बून थियो आहे, वरी हिन जी तमीर न थी आहे। उन जे अलावा जेको आहे सो असां वटि को मास्तर मुक़ररु न आहे। असां हर माण्हू वटि विया आहियूं, MNA साहब वटि विया आहियूं, MPA साहब साईं सालिम मोहम्मद शाह वटि साहब विया आहियूं। स्कूल जे बारे में चयोसीं हा ऐं मास्तरनि जे बारे में चयोसीं हा त असांजा ॿार जेको आहे सो बदहाली जो शिकार आहिनि ऐं जेको आहे रुली रहिया आहिनि कि जेको तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। तंहिंजे बावजूद को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहे। असां बार बार इहा जेको आहे सो अपील था कयूं साईं मुराद अली शाह खे, वॾे वज़ीर आला खे, त असां जेको स्कूल बहाल कयो वञे ऐं असांजो जेको स्कूल आहे खंडर जी सूरत में आहे। ऐं तव्हांखे फोटू जे वधीक जेको आहे सो ॾेखारींदासीं। असांजा ॿार ॾिसो सफ़ा जेको आहे सो तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। हीअ अॻिते हली छा कंदा? भला हिकिड़ो पढ़ाई न थींदी, पढ़ाई शौर न थींदो, गंदो माहौल में हली वेंदा, पोइ मंशियात पीअंदा ऐं जेको आहे सो जुआऊं कंदा, रुलंदा, ॿियो छा कंदा? तइलीम हूंदी सुबुह जो स्कूल ॿार वेंदो त 12 खां 1 बजे ते स्कूल में हूंदी। स्कूल खां पोइ जॾहिं ईंदो त थकिजी ईंदो त वरी उनखे शाम जो उनखे इहा आहे त असांखे होमवर्क ॾिनो वियो आहे। उहो होमवर्क लिखण लाइ शाम जो सोचींदा त जेको असां वरी उहो होमवर्क कयूं, उहा का बि शइ न आहे। तंहिंजे अलावा असां जेको वॾे वज़ीर खे बार बार चऊं था ऐं जेको आहे सभिनी जेको आहे जेके आला इख्तियार उन असांखे चऊं था त जेको आहे असांखे स्कूल ॿार कयो ॾिनो वञे ऐं असां जेको आहे ॿार जेको आहे पढ़ाई कनि, सुठी तइलीम कनि, को मास्तर थिए, को शऊर थिए, को शऊर न आहे। ऐं जेको आहे असां पाण जेको पढ़ियल लिखियल वेठा आहियूं त असां पाण बेरोज़गार वेठा आहियूं। त जेको आहे सो जेके अनपढ़ियल जेको आहे माण्हू उहे नौकरियूं वेठा खणनि, अनपढ़ियल जेको आहे सो माण्हू नौकरियूं था खणनि। के मास्तर जेके हिते असां स्कूल में मुक़ररु थियल आहिनि, ॿार वीज़ाउनि ते जेको आहे उते पघारूं खणनि था, हिते बि खणनि था। ऐं असां वटि हिते अॻु में 7 महीना अॻु में 6-7 महीना जेको आहे असां वटि मास्तर आयो चन्ना साहब, ॾाढो पढ़ाई पट ते वेही पढ़ाईंदो। उहो बि के रायगान न थियो, उन न सब्र करे सघिया ऐं उहो असांजो मास्तर बदिली करे छॾियऊं। हींअर असांजा फुल फ्लेज मुकमल ॿार जेको आहे सो रुली रहिया आहिनि, तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। बिल्डिंग न आहे, स्कूल न आहे, का सहूलियत असांखे न आहे। बराए महिरबानी असांखे सहूलियत ॾियूं। असां बि तव्हांजे मुल्क जा आहियूं, असां बि सिंध जा आहियूं, असां बि जेको आहे सो यूसी चिनी जा आहियूं, जोई जा आहियूं। CM साहब जेको आहे सो असांजे बि जेको आहे कुझु गौर कयो। वॾो ॻोठ आहे, वॾो रेशो आहे हिते माण्हुनि जो, वॾी आबादी आहे। तंहिंजे बावजूद को असांजे एक्शन खणण लाइ तयारु न आहे। बराए महिरबानी अलाह जे वास्ते असां जेको आहे सो मदद कयो, असांजो स्कूल बहाल कयो, असांजे ॿारनि खे तइलीम ॾिनी वञे।